बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी दोस्तन के मां सलाम तो पेश कयां। दोस्तों मुंहिंजा भाइरो, इन में को बि शक नाहे त एड्स हिकु ख़तरनाक ऐं मुहलिक बीमारी आहे। एड्स जे करे कंहिं बि मुतासिर मरीज़ जो क़ुव्वत मुदाफ़त जो निज़ाम बिल्कुलु तबाह ऐं बर्बाद थी वेंदो आहे ऐं उन जे करे उहो मरीज़ ॿियनि बीमारियुनि में पिणु वकोड़जी सघे थो। पर यादि रखो, एड्स हिकु जरासीम जे करे जेको वायरस आहे उनखे HIV जो नालो ॾिनो वेंदो आहे, यानी ह्यूमन इम्यूनो डिफिशिएंसी वायरस। एड्स उन जे करे थींदी आहे, यानी उहो वायरस एड्स जो हिकिड़ो ज़रियो आहे ऐं उन वायरस के एड्स पैदा करण में घटि 10 सालनि जो पीरियड लॻंदो आहे। जॾहिं एड्स थी वेंदी आहे त उन खां बाद में अलामतूं ज़ाहिर थियणु शुरू थींदियूं आहिनि एड्स जूं, जेका इंसान जे लाइ हिकिड़ी तकलीफ़ दे आहे। पर हाणे हिते फ़र्क़ु आहे, एड्स ऐं HIV वायरस में फ़र्क़ु आहे। एड्स मुख़्तलिफ़ शइ आहे ऐं HIV मुख़्तलिफ़ शइ आहे। पर असांजे हिन सोसाइटीअ में हिकिड़ो ख़ौफ़ पखेड़ियो वियो आहे, हिरास पखेड़ियो वियो आहे त एड्स हिकु शिप आहे, हिकिड़ो एटम बम आहे। जंहिं बि माण्हू खे एड्स थींदी, जंहिं बि माण्हू में इहो वायरस थियो त उन माण्हूअ खे जेको आहे सो अलाए कहिड़े निगाहनि सां ॾिठो थो वञे, उन खां माण्हू नफ़रत था कनि, उन खां माण्हू परे था भॼनि। पर यकीन कयो, HIV जो इलाजु आहे, इहा कंट्रोल थी सघे थी जेकॾहिं उनजो वक़्त ते इलाजु कयो वञे त। हाणे असुलु ॻाल्हि जेको आहे त इन वायरस जा जेके सबब आहिनि उहे सबब असांखे तलाश करणा आहिनि ऐं उन्हनि सबबनि ते कंट्रोल करिणो आहे। जेकॾहिं असां उन्हनि ते कंट्रोल करण में कामयाबु थी वियासीं त सम्झो त असां एड्स ते कंट्रोल करे वेंदासूं ऐं असीं पंहिंजी ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारे सघूं था। हाणे हिन वायरस जे फैलाव जा ॿई वॾा सबब उहे चई सघजनि था। हिकिड़ो त जिन्सी लाॻापा। जिन्सी लाॻापनि में उहे माण्हू जेके पंहिंजे हक़ अदायगी हक़ वारी वाइफ खे छॾे करे ॿाहिरि हेॾे होॾे पिया ॾिसनि या ज़नाकारी पिया कनि, जेके लोंडेबाज़ी पिया कनि, खदनि फ़क़ीरनि सां ज़ना पिया कनि, त उन्हनि में इहो HIV वायरस थी सघे थो। ॿिए नंबर ते इहो वायरस इंसान जी रत में मौजूदु हूंदो आहे, यानी जेकॾहिं असां हिकिड़ी रत रखियलु आहे, कंहिं माण्हू खे रत जी ज़रूरत आहे, इमरजेंसी में उनखे रखियलु रत लॻारायूं था या उन रत जी का बि असां तस्दीक नथा कयूं, कंहिं बि लेबॉरेटरी वारे खां तस्दीक असां नथा करायूं, कंहिं बि पैथोलॉजिस्ट खां असां तस्दीक नथा करायूं, त जेको आहे सो उन रत जे ज़रिए इहो वायरस अची सघे थो। इहा शइ तव्हां पंहिंजे ज़हन में रखो। ऐं उन खां पोइ जेको डिस्पोजेबल सिरिंज जो ग़लति इस्तेमालु आहे, जेका मेल प्रैक्टिस थी हले, डॉक्टरनि वटि क्विक डॉक्टर थी विया, MBBS डॉक्टर थी विया, उहे इंजेक्शन जो ग़लति इस्तेमालु पिया कनि ऐं हिकु मरीज़ खां ॿिए खां टे मरीज़ में उहा उनजी प्रिकिंग पिया कनि, त उन जे ज़रिए इहो HIV वायरस जेको आहे सो माना उहो फैलिजी सघे थो। ऐं उन खां अलावा हिकिड़ी ॿी मां तव्हांखे आम शइ ॿुधायां, उहा इहा आहे त 80% बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जिते इंजेक्शन जी का बि ज़रूरत न आहे, उहे बग़ैर इंजेक्शन जे जेको आहे सो माना उहे सही थी सघनि थियूं। पर अनफॉर्चुनेटली असांजे हिन एरिया में, असांजे इलाइक़नि में इहा शइ ज़हन में वेठल आहे त जेसि ताईं को बि मरीज़ डॉक्टर वटि वञी करे इंजेक्शन न कराईंदो त उहो सही न थींदो। मां सम्झां थो उहो बिल्कुलु ग़लति आहे।
त इहा प्रैक्टिस बि बिल्कुलु ग़लति आहे। मां सभिनी दोस्तनि भाइरनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त हिकु डिस्पोजेबल सिरिंज उनजो बार बार इस्तेमालु उन खां अवॉइड कयो ऐं डॉक्टरनि वटि वञी करे तव्हां हरूभरू फरमाइश न कयो त तव्हां असांखे जेको आहे सो इंजेक्शन लॻायो, उन जी का बि ज़रूरत न आहे। मां सभिनी दोस्तनि भाइरनि खे इहा शइ जेको आहे सो ॿुधायां थो त जेको आहे सो नेक्स्ट तव्हां इन शइ जे लाइ ख़बरदार रहिजो। ऐं उन खां अलावा असांजे ॻोठनि में जेको तौरु पियो कयो वञे, जेके हजम आहिनि उहे पाकी जेका इस्तेमालु था कनि उहा रखियल पाकी इस्तेमालु था कनि। मिसाल तौर ते हिकु ॿार जो तौरु कयूं, ॿिए ॿार जो, टे ॿार जो, उहा पाकी बार बार जेका उहा इस्तेमालु थिए थी त उन जे करे इहा शइ उहा थी सघे थी, इहो वायरस फैलिजी सघे थो। उन खां अलावा असांजे हिन सोसाइटी में पंहिंजो कन टोपराइण ऐं नक टोपराइण जेका मतिलबु हिकिड़ी ट्रेडिशन आहे, उन में जेका सुई पई इस्तेमालु थिए त उहा रखियल आहे या मतिलबु उहा मुख़्तलिफ़ न्यायनि ते जेको आहे सो इस्तेमालु थिए थी पई, काफ़ी टाइम जे लाइ उहा रखियल आहे, त उन जे करे बि इहो प्रॉब्लम थिए थो। यानी इहे अहम शयूं जेके मां अव्हांखे ॿुधायूं। ऐं उन खां अलावा असांजा जेके डॉक्टर हज़रात आहिनि, असांजे हिन कम्यूनिटी जा जेके माण्हू आहिनि, जॾहिं उन्हनि खे ॾंदनि जी तकलीफ़ थींदी आहे या कोई बि सर्जिकल प्रोसीजर थींदो आहे, उहे जेको आहे हॉस्पिटल्स में ईंदा आहिनि त जॾहिं उन्हनि इंस्ट्रूमेंट्स जी स्टरलाइज़ेशन सही न थियल हूंदी ऐं उहे ईअं यूज़ कया वेंदा त डेफिनेटली इहो प्रॉब्लम थी सघे थो। हाणे मां अव्हांखे चंद अहम शयूं ॿुधायूं आहिनि त इहो जेको HIV एड्स आहे, HIV वायरस आहे, जेको एड्स जो अहम ज़रियो आहे, त इहो इन्हनि शयुनि जे करे थिए थो। एड्स ऐं HIV में फ़र्क़ु आहे। ऐं जॾहिं वायरस इंटर थींदो त 10 साल लॻी वेंदा, उन खां पोइ एड्स जूं अलामतूं ज़ाहिर थींदियूं। जॾहिं एड्स थींदी त उन में क़ुवत मुदाफ़त जो निज़ाम तबाह थी वेंदो आहे, इंसानु ॿियनि बीमारियुनि में वकोड़जी वेंदो आहे। बहरहाल जेकॾहिं टाइम ते ट्रीटमेंट वरितो वञे, जेको HIV जो ट्रीटमेंट ॿारनि खे बि मिले थो, वॾनि खे बि मिले थो, त डेफिनेटली इहा शइ कंट्रोल थी सघे थी। उन खां अलावा मां तव्हां सभिनी दोस्तनि भाइरनि खे इहा शइ ॿुधाईंदुसि त जिन मरीज़नि में HIV रिएक्टिव थी अचे त उन खां ॿिया माण्हू नफ़रत था कनि, जेका नफ़रत न करणु घुरिजे। इहो हिकिड़ो ख़ौफ़ आहे, ज़हन में वेठल आहे त जेको आहे सो हिन खे HIV रिएक्टिव थी आहे त उहे उन खां नफ़रत था कनि। ख़ुदा ईअं न कयो। अहिड़े मरीज़ सां तव्हां प्यारु करे सघो था, तव्हां उनखे सलाम करे सघो था, तव्हां उन सां भाकुर पाए सघो था, तव्हां उन सां गॾु उथी वेही खाई पी सघो था, इवन उन जा कपिड़ा इस्तेमालु करे सघो था, ऐं जेको आहे हिकिड़ो बिस्तरो इस्तेमालु करे सघो था, लिटरिन इस्तेमालु करे सघो था, बाथरूम इस्तेमालु करे सघो था। उन्हनि खे इज़ती निगाह सां ॾिसो, उन सां प्यारु कयो, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। हाणे जेकॾहिं तव्हांजे ज़हन में HIV एड्स जे मुतलिक़ को सुवाल आहे, तव्हां मूंखां सुवाल करे सघो था। कारण कहिड़ा आहिनि, कीअं ख़बर पई त इन जूं निशानियूं बेसिकली 10 सालनि खां पोइ थियणु शुरू थींदियूं आहिनि। मिसाल तौर ते जंहिंखे मतिलबु इहो वायरस एड थियो त बाद में उनखे जेको आहे सो बुख़ारु थींदो, गले में सूरु थींदो, चमड़ीअ जूं जेको आहे सो जेके अलामतूं आहिनि उहे माना उहे ज़ाहिर थियणु शुरू थींदियूं। गले में सोजस अची वेंदी, उहो कमज़ोरी महसूसु कंदो, पेट उनजो ख़राबु थींदो, ऐं कॾहिं कॾहिं उन जूं जेके अलामतूं नमूनिया जे पेशेंट जूं जे ज़ाहिर थींदियूं आहिनि ईअं ज़ाहिर थींदियूं। इहे इन जूं ख़ासि अलामतूं आहिनि। ऐं तक़रीबन हमेशह उन जे जेको आहे सो उनखे माना बुख़ारु ईअं माना रहंदो। इहे इन जूं अलामतूं आहिनि, पर इहे इनखे घटि में घटि 8 खां 10 सालनि जो पीरियड लॻी वेंदो आहे। डॉक्टर साहब हिकिड़ो सुवाल हलियो, ॿधी ट्रेन में ख़बर पई जेके वारनि ते सुयूं था हणनि मेहुनि खे, त उन्हनि जो मिल्क मुख़्तलिफ़ पीअण सां छा एड्स फैलिजी सघे थी? थोरो रमर सलम पिया। इहो हा बिल्कुलु इहो गुड क्वेश्चन आहे। इहा माउ मां त ॿार में ट्रांसफर थी सघे थी। जेका माउ आहे जेकॾहिं उनखे जेको आहे सो एड्स आहे ऐं जॾहिं उहा ॿार खे खीरु थी पीआरे त माउ मां उन में अची सघे थी। बाक़ी जेको जानवर आहे
उन जूं के बि स्टडी साम्हूं न आयूं आहिनि। अञा का बि इन में जेको आहे सो माना हिकिड़ी प्रूव्ड शइ साम्हूं न आई आहे। इन जे करे असां नथा चई सघूं त माल खे जेके माना इंजेक्शन्स माना उहे लॻनि थियूं, उन मां जेको आहे सो माना जेको खीरु वरितो वञे थो, इस्तेमालु कयो वञे थो, उन में इहो वायरस आहे या न आहे, इन में का बि अञा ताईं सदाकत मतिलबु हिकिड़ो कुल्लू न आहे मिलो। इहा शइ मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्त ताईं एड्स में असांजे इलाइक़े में को बि ॿारड़ो एड्स जे करे न आहे मो। ठीकु आहे, जेकॾहिं कंहिं बि ॿारड़े जो या कंहिं बि वॾे जो इंतकाल थियो आहे त उहो ॿियनि वजूहात जे करे थियो आहे। ठीकु आहे, को थैलेसीमिया जो मरीज़ आहे, को नमूनिया जो मरीज़ आहे, हा उन्हनि में जेको आहे सो इहा शइ रिएक्टिव ज़रूरु थी आहे, पर एड्स जे करे हिन वक़्त ताईं कंहिंजो बि मौत न आहे थियो। जेकॾहिं कंहिंजो मौत थियो आहे त को ख़ौफ़ में अची करे मतिलबु कंहिंखे क़तलु कयो अथई, जीअं ॾखणनि में हिकु अमरा पंहिंजे घरवारी खे क़तलु कयो, उन में जेको आहे सो इहा शइ जेको आहे सो माना उन्हनि ॾिठी बेसिकली उहा रिएक्टिव आई। जेकॾहिं उहो उनजो ट्रीटमेंट करायां त उनखे ट्रीटमेंट मिले हा ऐं उहा ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारे सघे पई, पर उनखे एड्स हरगिज़ न हुई ऐं हिन वक़्त ताईं एड्स में कंहिंजो बि इंतकाल न आहे थियो। बेसिकली इहा ई शइ जेको आहे सो मां तव्हांखे ॿुधाइण वारो हुयुसि त माना इनखे ईअं पेश कयो वियो आहे, मतिलबु जीअं एटम बम मतिलबु जीअं किरायो वेंदो हुजे, मतिलबु माण्हुनि जे ज़हन में हिकिड़ो ख़ौफ़ तारी कयो वियो आहे त जीअं उहे डिॼ महसूसु कनि, ख़ौफ़ महसूसु कनि ऐं मतिलबु पंहिंजो अहिड़े ई तरीक़े सां जेको आहे सो उहे मरीज़नि खां नफ़रत था कनि ऐं मतिलबु अहिड़ी ॻाल्हि न आहे। इहो ई मक़सदु हुयो तव्हांखे कुझु ॿुधाइण जो। तव्हां इन खां को